सवें इहा कहाणी आहे हिक ग़रीब जी। हिकु बादशाह त मुंहिंजो अलाह हुआ, पर ही पूरी दुनिया जो बादशाह हुजे। उन जी बादशाह में हिकिड़ा टे भाइर रहंदा हुआ। पोइ अक्सर तव्हां ॾिसंदा त जिन जा पीउ माउ न हूंदा आहिनि, उहे शादियूं करे पंहिंजे हिसाब सां हर को पंहिंजी चुल्ह अलॻि ॿारींदो आहे। पोइ ही टई भाइर जे पंहिंजे हिसाब सां शादियूं थियल हुयूं। हर को पंहिंजे हिसाब सां अलॻि थी पंहिंजे हिसाब सां चुल्ह ॿारणु चालू कई। पोइ ॿिनि भाइरनि जी जेकी हुई पाण में प्रीत वॾी हुई, बाक़ी टे भाउ सां हिन जी लह विचड़ घटि हुई। उहो मुंहं खे खयलु पूरो सारो हुयो। हकिल ने होकार नेठि अलाह वरे तो त देरी न आहे। हू ॿ ॿारहां हुया। हुननि जी पाण में ॿधी वॾी हुई। काॾे बि कमकार ते सौदे वापार ते वञनि, सो पंहिंजे हिसाब सां हुननि जो गंज पियो थिए। हू जेका ॿ भाइर हुया जंहिंजी पाण में ॿधी हुई, उहे अमीर थी विया। बाक़ी हिकिड़ो भाउ जेको हुयो उहो वीचारो वेले में पूरो हुयो। सुबुह जो हाणे त राति परेशान, जे राति जो हाणे त सुबुह परेशान। कुदरत मुंहिंजे अलाह जी हाणे वधि त भाइर न। हुन सोचियो त बणा हू मुंहिंजा भाइर जेका त उहे उन्हनि जी माशाअल्लाह अलाह साईं इज़त कई आहे, उन्हनि खे गंज लॻो पियो आहे। पंहिंजी ज़ाल खे चई त हाणे हलूं था, तूं मां बि इन घर जे विच हणूं था। मतिलबु त हेॾो मुंहिंजो ॿियो भाउ, होॾो ॿियो भाउ, इन जे विच ते मां वियां थो। असांजी पूरी कोन थी पई। जे हू खैरियती मानी खणाईंदो ते बि मुंहिंजे घर, जे वरी हू खणाईंदो त से बि मुंहिंजे घर। सो ॿिनि वेलनि जो इहो बि फ़र्क़ु पइजी वेंदो। सो कुझु ओसिताणी मां बि हेॾो होॾो धिके कुॾी कमु पटे ईंदुमि। इहा ॻाल्हि ज़ाल सां करे सिधो सो उन मालिक उतां अजो पटे पंहिंजे हिसाब सां वरी भाइरनि जे विच ते अजो हयो। हुनजा भाइर बि हू वंटी हुजनि, टले आहे इन ॻाल्हि खे त ज़रूरु अधो असारो उअं ई पोइते आहे। इन लालच जे करे हिते विच में वेठो आहे। हू वेठो ग़रीब शख़्स, त हुननि वरी अहिड़ो कमु कयो। हू भाउ जे मानी खणाए पर ॿाहिरियों हुनजी मानी खैरियती जेकी वञे त हुन भाउ ॾे, हुनजी जेकी मानी वञे त पर ॿाहिरियों हुन भाउ ॾे। हे उहो विच ते ओड़ो जो ओड़ो वेठो आहे। हिन सोचियो त बिना हञ मुआरा भाइर त भाई मूंखां वधीक से भागा निकिता, हाणे छा कयां। इहो दिलि में सोचे वीचार करे हेॾां होॾां चई त हाणे ज़ाल खे चई हाणे बसि हितां लॾणो आहे, कंहिं ॿिए बादशाह ॾे वञिणो आहे। मन जुई जो फ़र्क़ु पंहिंजो हूंदो आहे। मन अलाह असां ॾे बि वरी पवे। हिनमहिल त असांखे भाइर बि मूंखे पूरा सर नथा सुञाणनि। हिन चयो ज़ाल चवणु लॻा त तुंहिंजी मर्ज़ी। सो हिन वटि ॿियो ग़रीब त कुझु बि कोन। सो पंहिंजे हिसाब सां ॾांद गाॾीअ ते हिकु खट ऐं ॿ रिलियूं खणी ज़ाल खे हकिले होकारे उहा बादशाही छॾे कंहिं ॿिए बादशाह जी तरफ़ रवानो थी पियो। हकिलंदो होकारंदो जंगलनि जे विचां हेॾां होॾां वेला वक़्त वठंदो खाईंदो, कंहिं बादशाह जे अची वेझो थियो। उन बादशाह जो जेको बादशाह हुयो उहो वियो हो गुज़ारे। हाणे हुनखे न औलाद हुई न आल हुई। बादशाह हुन जो कोल थियल हो त भाउ जेको बि मुंहिंजी बादशाहीअ में नओं माण्हू अचे, मुंहिंजे जनाज़े जे साम्हूं आम्हूं साम्हूं थिए, मुंहिंजी बादशाही तव्हां उनखे ॾेई फिटी कजो। बादशाह जो इहो कोल थियल हो। ॿियो बादशाह जो तोतो धारियल हुयो। बादशाह चवणु लॻो, हीउ तोतो तव्हां पिंजरे मां कढिजो, जंहिं उन कंहिं बि माण्हू ते वेह जा उनखे बादशाही ॾिजो। इहे बादशाह जा हिननि खे कोल थियल आहे। बादशाह गुज़ारे वियो हुजे। हीउ वञी उन बादशाह में ग़रीब शख़्स पुॻो। बादशाह जो जनाज़ो अचे पियो। हीउ जो ॾिठो त बणा हाले केरु जनाज़ो खयूं था अचनि। हुननि कांधनि जो ॾिठो त बणा हमरा हिकिड़ो ॻोठु असांजे में दाख़िल पियो थिए हिन बादशाहीअ में। नओं आहे, न ॻोठ जो आहे, न कुझु बि न। हिन सां लॾो पंहिंजो साणो आहे। हुन चयो त बणा ही अलाए कंहिंजो जनाज़ो पियो थो वञे, भला सवाबु क़दुरु थोरो ॿ विखूं कुलो ॾेई विचांसि। हिन ग़रीब शख़्स सिधो सो वञी उनखे कुलो ॾेई सवाबु क़दुरु थोरो अॻिते करे अञा मोटियो ई कोन। ॿियो हिकिड़ो हमरा हिन सां गॾियो आयो। उन हमरा चयो त वाह बादशाह जो हीउ कोल आहे। सो जेको बि मुंहिंजे जनाज़े जे आम्हूं साम्हूं अचे, सो मुंहिंजी बादशाही जो मालिक उहा बादशाही उनखे ॾिनी वेंदी। सो तूं हाणे आयो आहे फलाणी जॻह ते वेह हली। सो हाणे असां पंहिंजे हिसाब सां बादशाह खे दफ़नाए अचूं। पोइ तोखे अचे पंहिंजे हिसाब सां रीति रिवाज़ सां अची बादशाह जो मुंगुट जेको आहे उहो तोखे पारायूं। हिन जो वात त हाली त किटली थी वियो, बूथ थरमाश थी वियो, हीउ वाइड़ो थी बीह रहियो। हिन सोचियो त बणा बादशाह गुज़ारियो आहे, वरी मूंखे बादशाही के ॾींदा, छा मसइलो आहे, छा माज़रा आहे। हिन ग़रीब शख़्स इहो कूड़ सम्झी हिन हमरा जो हिन पंहिंजे हिसाब सां रवानो थी पियो। हू जो मोटिया त उन जॻह ते हमरा आहे ई कोन।
अचे त हिन ग़रीब शख़्स जी जाचा हले ते को हेॾे पियो ॻोल्हे को हेॾे पियो ॻोल्हे मतिलबु हिन जी नाले जी न कुझु शइ जी ख़बर हुजे हली हली कीअं कुंड में हिन खे लधुनि त वीचारो घरड़ो पियो थो नओं ठाहे। हिन जा सिपाही जो अची पुॻा बादशाह जा वज़ीर जो सभु अचे पुॻा उन हमरा वटि त हमरा परेशान थी वियो चई भणा बादशाह खां इजाज़त बि कोन वरितमि हाणे ही त मूंखे मारींदा ॿियो छा कंदा हाणे आया न जेका न छॾींदा। हे वीचारो परेशान थी वियो ग़रीब खे फिफड़ी पेट में पई त हाणे त लुड़ी वियुसि। उन महिल वज़ीरनि नौकरनि सभिनि भाउ हिन खे चयो त बाबा हाणे तोसां असां बि ॻाल्हि कई हमरा तो ॾे मोकिलियोसीं तूं शायदि कूड़ सम्झियो सो इहा बादशाह जी नसीहत थियल हुई त भाउ जेको बि मुंहिंजे जनाज़े जे आम्हूं साम्हूं अचे थो मुंहिंजी बादशाही हुनखे ॾिनी वञे सो भाउ बादशाहीअ जे मतिलबु त जनाज़े जे आम्हूं साम्हूं तूं आयो आहे सो बादशाही हीअ तुंहिंजी आहे हिनमहिल ई हल 12 बजे सिधो बादशाही संभाल। हाणे हीअ साईं वियो उते पंहिंजे हिसाब सां परेशान हुजे ग़रीब शख़्स जेको वेलो खाईंदो वेलो वेहण वारो उन जे नाले जी ॿुधाईंदो बादशाही त हीअ जी त भक्त ई भाग पियो वरे। इन सोचे वीचारे में अची हिननि सां गॾिजी उते बादशाहीअ में आयो हिन खे पंहिंजे हिसाब सां रीति रिवाज़ सां हिन खे बादशाह कयो सॼो अवाम मुतमिन थी वियो बादशाह असांखे नओं मिलियो बादशाह वियो त को मसइलो न आहे सो असांखे क़बूल आहे जेको बि आहे बादशाह असांखे बादशाह जी वसियत थियल आहे असां उन जी वसियत ते असां यकीन आहे जहिड़ो बि आहे कहिड़ो बि असांखे क़बूल आहे। अवाम असां पंचायत जेकी बि हुई उन पंहिंजे हिसाब सां हिन खे बादशाह करे क़बूल करे बादशाही हिन खे ग़रीब खे ॾेई फिटी कयनि। ग़रीब साईं हाली त चवे पियो खा बा हक़ीक़त छा मसइलो हाली 2-3 ॾींहं ही परेशान हो हली हली जेसि ताईं हिन खे पंहिंजे हिसाब सां यकीन पियो त न ही भोग मज़ाक न ही सच में मूंखे बादशाह ठही करायो अथनि मतिलबु बादशाही ॾिनी अथनि। हीअ पोइ ग़रीब ॾाढो ख़ुशि थियो अथई एॾो ख़ुशि थियो त ॿिए हंधि हाणे हीअ जेको ग़रीब मां बादशाह थियो त हिन पाण खे छा पियो सम्झे हिन पंहिंजे हिसाब सां उन बादशाहीअ में जेका बि ग़रीब हुया उन्हनि वटि हिन पंहिंजे हिसाब सां उहो पुॼाइणु चालू कयो वंड बाबा ही एतिरा 5-5 हज़ार 10-10 हज़ार बाबा ही अचो तव्हांखे पंहिंजे हिसाब सां राशन घर जो सौदो सामान वठो सुभाणे को बि ग़रीब ईअं न करे जो मूं खे परेशान न हुजे सो मां ग़रीब वॾी मूंसां हालत हुई सो सभिनि खे बाबा पंहिंजे हिसाब सां बादशाह उन खज़ानो पराओ हुओसि हुन बादशाह जो त हिन देरी न कई उन महिल ई ग़रीबनि विराइणु चालू कयो। सभई ग़रीब ॾाढो हिन खे दुआगी थिया वॾा ख़ुशि थिया भणा भलो बादशाह आयो आहे हो बादशाह त भला सार संभाले कोन पियो लहे हीअ बादशाह असांखे मिली वियो आहे जेको असांजी सार संभाल त लहे थो न हू बि पंचायत बि ख़ुशि सही हे बि ख़ुशि कुदरत मुंहिंजे अलाह जे जेका पोइते हिन जा जेका भाइर हुया उन्हनि ते वरी वक़्तु अहिड़ो वरियो जो हू पंहिंजी मिल्कियत टुटल हेॾां होॾां नुक़सान थियनि खे वञी मिल्कियत खाई तबाह थी विया। साॻे हाल में पुॻा जे में ही हुयो पंहिंजे हिसाब सां गुज़र सफ़र हुन जो ॾाढो ॾुखियो पियो थिए ॿाहिरि पाण में वेही नेठि भाउ खे चयो त भाऊ हाणे हेतिरा टाइम थी वियो आहे 1.5 साल थी वियो आहे हिन असांजो आरे पारे भाउ हिते हुयो सो असां उनजी इज़त न कईसीं तूं मानी मोॾे खणाई खेरियाती मां तोॾे खणाई हुनजी असां कहाणी न कढीसीं हाणे हू त निकितो हलियो वियो बादशाही असांजी छॾियूं असांखे हले हू ॾुखनि में आहे हले सुखनि में आहे हले जेकॾहिं कुझु सुखनि में आहे जा 5 रुपया ठाहिया अथई कुझु अमीर थियो त मन उन खां मदद वठूं पाण हिते लुड़ी आऊं छा कयूं। हुन चयो भाऊ हाणे तूं वञ अने अध जी तलाश में त मां पाण घर खे संभालिया थो हेॾां होॾां तूं पोयां जो इंतज़ारु न कर तूं अधे ॾे वञ। हाणे साईं हे अधे ॾे पंहिंजे हिसाब सां निकितो हकले होकारे वञी पुछा कंदो वियो त भाउ हेरे पाड़े हिन फलाणे नाले सां हिते हमरा को हिननि चयो त बाबा अहिड़ो हारे पारे हमरा हिते ॿियो कोई कोन्हे को बाक़ी असांजो बादशाह आहे उन जो बादशाह नालो इहो आहे जेको तूं पता पार ॾींहुं तूं ॾसे थो सो उहो असांजो त बादशाह बि आहे उहो जेको हमरा चवे थो त उहो त कोन्हे। हिन सोचियो त बणा बादशाही किन सालनि खां आहे मुआरो भाउ वधि ऐं वधि मशीमानीअ लाइक़ु थियो हूंदो बाक़ी बादशाह त कोन थियो हूंदो जो मां इन जी कढ लॻा हीअ पंहिंजे हिसाब सां ॻोल्हींदो अथई माण्हू हिन खे ॿुधाइनि त भाई अहिड़े आरे पारे बादशाह हुआ असांजो मथां थी सघे तुंहिंजो भाउ इहो हुजे पर हीअ यकीन ई न पियो करे हिननि ते हे पंहिंजे हिसाब सां रुली पिनी हेॾे होॾे हाणे वरी वापसि मोटी आयो पंहिंजे ओॾे भाउ वटि हुन वटि चए था
अधो त किथे बि कोन लधो। इहा बादशाह जे छॾ मां ॿी बादशाह मां रुली पिनी आयसि। असांजो भाउ अलाए काॾे वियो, अलाए कहिड़ी कुंड ॾे वियो, हाणे कीअं मसइलो थिए। हिन चयो त हाणे तुंहिंजी मर्ज़ी, हाणे छा कयूं। हीअ पंहिंजे ॾुखियो सुखियो सफ़र उते कनि पिया। कंहिं माण्हूअ वञी बादशाह खे ॿुधायो त हेड़े आरे पारे यार तुंहिंजो हमराह तुंहिंजे बारे में बादशाह सलामत खे चवणु लॻो त पुछा पियो करे। माण्हू त असां खणी कोन सुञातो अथई, नालो बि छा हुयो, त असां इहा पुछा न कई। बाक़ी बादशाह कई त तुंहिंजी कई, बादशाह खे चवणु लॻा। बादशाह खे दिलि सां धकु लॻो त भणा इहो मुंहिंजो भाउ हुयो। बादशाह सोचियो त मां त भला भाइरनि खे कोड़ो हुयुमि, अलाए कीअं बि हुया, पर वरी बि मुंहिंजा भाइरनि मूंखे ईअं न करणु खपे, मूंखे भाइरनि जी सार लहणु खपे। मां हाणे बादशाह आहियां। हिन देरी न कयोसीं। उन महिल पंहिंजे हिसाब सां वज़ीर खे घुराए। वज़ीर खे चइबा फलाणे बादशाहीअ में मुंहिंजा भाइर फलाणी कुंड ॾांहुं वेठा अथई। हिनमहिल इहे फ़ौज वती वञे पंहिंजे हिसाब सां। ही सामान मतिलबु त हाथियूं घोड़ा कायूं वञ, ॾांद गाॾियूं बेल गाॾियूं, जेको सामान अथनि सभु कुझु खणी अचे हिते मुंहिंजी बादशाही में पुॼाए। वरी बि मुंहिंजा भाइर ॾुख सुख में मूंसां गॾु हुजनि। हुननि भली मूंखे न सुञातो, पर मुंहिंजा त वरी भाइर न। साईं बादशाह जो हिननि खे हुकुम मिलियो। देरी न कईसीं, उहे बेल गाॾियूं अची वियूं। साईं घोड़ा हथियार मतिलबु त साण थी विया। संगती साथी जेका बि उनजा हुया, चौकीदार नौकर वग़ैरह, पंहिंजे हिसाब सां हकले होकार उन तरफ़ रवाना थी विया। उन बादशाही में अची पुॻा। जंहिं महिल हुननि जे भाइरनि वटि पुॻा त हुननि जी पेरनि हेठां ज़मीन खिसकी वई। हिन चयो त अॼु न बचासीं, पर हाले कहिड़े बादशाह जा, हाले कीअं जंग लॻी आहे, हाले छा थींदो, हाणे छा थिए। हुन जा ॿई भाइर परेशान थी विया। हाणे छा थिए, हाणे कीअं मसइलो थिए। हिक ॿिए खे चवणु लॻा त अॼु त न बचासीं, अलाए कहिड़ो तूं ॾोह करे आई हुन भाउ ते, हू भाउ चिड़ी वियो, अलाए छा करे आई, अलाए छा करे आई, ॿुधाए त सही न, पर हुन सां मुंहुं त मां त ॾियां न। हुन चयो भाउ मां कुझु बि न करे आहियां, रुॻो मां पुछा करे आहियां, मां कुझु बि ध्यानु न कयो आहे। तूं खामखा मूंखे पादर न हण। चई यार तूं ग़लति करे आई। बादशाह जा हले किथां जा माण्हू अची पुॻा, तुंहिंजा पेरा खणी, हाणे त काॾों बचंदासीं। उन्हनि मां जेको वॾो वज़ीर हुयो तोले मां अची हिननि सां ॻाल्हाईं त भाउ तव्हांखे असां सां हलणो पवंदो 12 बजे। असांजे बादशाह जो ऑर्डर आहे, कहिड़ी बि हालत में तव्हांखे हलणो पवंदो। जे न हलंदो त पोइ तव्हां सम्झो था। हिननि चयो बाबा हलंदासीं, पोइ धकु न हणिजो रुॻो। हीअ से ॿई भाइर तयारु थी पिया। हाणे छा कयूं, हाणे वीचारा मुंझल हुया। सही उहे बेल गाॾियूं जेकियूं हिननि जूं हुयूं, गाॾा भरे हुननि जे लॾे ॿॾे सां जेको हुयूं हंधि टपड़ जेको हुयूं पंहिंजे हिसाब सां उहो खयूं। बाक़ी ॿियो पोइ त उछलियूं आया। सिधो सो बेल गाॾियूं खणी अची बादशाह जे दरबार में उते पुॻा। हाणे बादशाह पंहिंजे हिसाब सां हिन खे मुंहुं कोन पियो ॾिए। बाक़ी वज़ीरनि नौकरनि खे चई बाबा हिननि जी पंहिंजे हिसाब सां ख़िदमत कयो, खातिरदारी कयो बाक़ाइदे, पोइ असां हाली हवाले थींदासीं। पहिरियों हिननि जी ख़िदमत कयो। बुखिया न ॾुखिया न, छा खाधो त न, अलाए पीतो त न, अलाए केतिरनि सालनि खां वठी आहिनि ॾुख में। पंहिंजे हिसाब सां जेका बि क़िस्म क़िस्म जा ताम आहिनि हिननि खे खारायो। जीअं हिननि खे ड्रॉ करायो। बाद में मां पाण मिलंदोमान। हिननि लाइ सिर्फ़ु क़िस्म क़िस्म जा ताम अची विया। हिननि खे अलॻि हुन मालात बादशाह ठाराए छॾी। अॻई त ॿाहिरि ने अञा बेल गाॾियूं न मोकिलियूं हुई। पंहिंजे हिसाब सां अलॻि अलॻि कमरा हुननि खे ठाराए ॾिना। उन्हनि में कमरनि में भाइरनि खे पंहिंजे हिसाब सां उन्हनि में सभु शइ उन्हनि खे मिले पई। हेॾां होॾां ही वेठा हुजनि। हिननि खे मानी त वणे ई कोन पई। हीअ गिरहो त खणी विझनि पिया, पर इन ई सोच मुंझनि भला बादशाह त खणी असांखे खाराए पियारे त अथो, उहो त वॾी महिरबानी, असांखे वाक़ई बुख लॻी। पर हाणे जुर्म सां अलाए कहिड़ो कयो आहे जो असां क़ैद थी आया आहियूं। छा मसइलो कयो आहे। ही परेशान हुजनि ॿई। हिननि हली हली वेठे 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 हिननि जंहिं महिल मानी सानी हिननि को हले कोन पई, मिड़े ॿ टे गीतूं ॾेई ॿ टे गिरह विधनि। पोइ 2-3 मिंटनि खां पोइ हिन सोचियो, वॾे भाउ उन्हनि जे जीअं हिननि खे घुरायो बादशाह जेको हुयो, हुन सोचियो त मुआरनि भाइरनि को हाणे गिरह निड़ीअ खां हेठि नथो हले। शायदि ही ख़ौफ़ में वकोड़ियल आहिनि। हिननि खे पंहिंजो पाण ॾेखारियां, दिलदारी ॾियां त ही मानीअ जो गिरह खाए, न त ही त हिते ताम त मोटी ईंदो वापसि। देरी न थी थिए। उन महिल जेका दरबार में बीठल हूंदा न, उन हिलिया न कयो त बादशाह अचे थो। सभु हिकु कना थियो। सही बादशाह दरबार में पुॻो त हाणे बादशाह ॾे जेको ॾेई बादशाह ईंदो त सभु हेठि कंध कंदा। मतिलबु त बादशाह जे अॻियां अखियुनि में विझी को बि न ॻाल्हाईंदो। छो त जेको बि इहो उसूल हूंदो तंहिं वेरे में बादशाह जे अॻियां को बि
कंधो ऊचो करे न ॻाल्हाए सघंदो। सो सभी हिन हेठि कंध कया, हिन जे भाइरनि बि हेठि कंध करे वेही रहिया। बादशाह हाणे सही बादशाह अचे पियो, हिन जो हेठि कंध लॻो पिया हुननि जो। हो सभु माण्हू जा हेठि कंध लॻा पिया। सिधो सो अची हिननि भाइरनि जे वेझो आयो। भाइरनि खे अचे भला तव्हां माइन वांगुरु हेठि कंधु छो कयो आहे? हिन जो आवाज़ु सुञातो। हिन जो भला हा मथे जो कंधु करे ॾिसण असां वारो भाउ अचे भाकुरे पजिया। ॾाढो पाण में केचरी मोहबत प्यार एॾियूं कूड़ कुटियनि सां ॻाल्हियूं घणियूं हूं। सो मूंखे आर्डर ॾियनि पिया, हर हर त वारो कर हेॾां मानी, हेॾो वारो कर हेॾो इहे बूटा ॾियनि, वारो कर हे फलाणी शइ टीरी शइ। मां वठी बेज़ार थियुमि, परेशान थियुमि। हाणे हिन जा भाइर ठापनि बि कोन पिया। पहिरियों त बूटी कोन पिया हलनि, पोइ त वरी वेठा त उथनि बि कोन पिया। केॾे महिल करे करे मां बि थकिजी पियुमि ॾाढो। बादशाह खे चयुमि भला हे भाइर रहंदा ते के वरा के ॿधला काथे? सो बादशाह मूंखे ॿ चंपा वाहे दादा पुटु तुंहिंजो कमु ई न आहे, मुंहिंजा भाइर न मुंहिंजो खज़ानो आहे, तूं कमु हलाए। मां पचर फिड़ी करे कोने ते वेही रहियुमि वञी की कुंड में। ॿिए वरी नौकर खे चयुमि इहो मुंहिंजो कमु तूं संभाल, मां पाण टोटरी माण्हू हुअमि। सो हिन जा भाइर खाई पी ढोकनि ॾाढा हाल हवाले थिया। हिनखे ॾसी ईंदा बाबा मां हीअ बादशाह आहियां, हीअ मुंहिंजी बादशाही आहे, हीअं अहिड़े पारे सॼो हाल हवाल भाइरनि सां तेर पितेर कयो। हाणे हीअ पंहिंजी मिल्कियत खाओ पीओ घुमो फिरो ऐश कयो। मां तव्हांजो भाउ बादशाह आहियां, बाक़ी वधीक तव्हांखे छा खपे? हे साईं ॾाढो भाउ खे ॾिसी ख़ुशि थिया, बणा असांजो भाउ बादशाह थियो आहे त बाक़ी छा खपे। पंहिंजे हिसाब सां हिननि एतिरा ऐश कया जो बेअंत। बादशाही खज़ानो हुनखे पराओ, हुनखे को टेंशन कोन हुयो। हुनखे न औलाद न ज़ाल न रिली न रन। हू बादशाह जेको ठोयो हो जो गुज़ारे वियो जेको। हे पंहिंजे हिसाब सां टई भाइर उन बादशाही जे हिसाब सां हुकूमत करण लॻा की सौदे वापार ते के हेॾे होॾे वरी तरक़ी हिननि जी पाण में थी वई। हकिलंदा होकंदा पंहिंजे हिसाब सां हिननि जो वक़्तु ॻाढो गिड़ियो पिए। ॾाढी हिन भाइरनि में पाण में प्रीत हुई। बाक़ी जेका ॿ भाइर हुआ जे असुल खां वठी प्रीत हुई, उहे हमेशह जे लाइ हिन सां कठे हुआ। पर हे कठे जो हुआ त पंहिंजे हिसाब सां हू चुगनि खाइनि पिया, ही पंहिंजे हिसाब सां चुगे खाए पियो। बादशाही साॻी हुजे साॻ खाइनि पीअनि पिया। कुदरतनि हिननि भाइरनि खे चई त भाऊ हाणे हुननि भाइरनि ॿिन्हिनि सलाह करे भाउ ॾे आया। भाउ खे चवणु लॻा दादा असांखे ही ॿेड़ा दुनिया जा भरे ॾे, असां वेंदासीं की ॿाहिरि मुल्क ॿई कमाइण सौदे वापार ते। सौदो वापार करे वरी वापसि ईंदासीं। सो सभु कुझु इहो तुंहिंजे हवाले आहे। बाक़ी इहा दौलत ईअं त वेठे खाई वेंदासीं, ईअं त खुटी वेंदी। असां ॿिन्हिनि भाइरनि सलाह कई अॼु खां पोइ तोसां हथु वंडाईंदासीं हर शइ में। हिन भाउ चयो भाउ इहा त भली ॻाल्हि आहे, मां पाण चवां पियो त अलाह को अहिड़ा के भाइर मूंखे ॾे तो भलो थियो। हिननि भाइरनि खे पंहिंजे हिसाब सां दुनिया टोटल हिननि खे विझी ॾिनई। बाक़ाया जेकी दुनिया पोइते रही उन हिन बादशाह रखी। जीअं मां पोइते टेम कयां ओसि ताईं ही मोटी अचनि। हिननि पंहिंजे हिसाब सां जेको सामान सूद दुनिया दौलत खणी ॿेड़ा भरे पंहिंजे हिसाब सां हकले होकारे रवाना थी पिया। ही ते पंहिंजे हिसाब सां वतन पिया। ही दुनिया जाॾे काॾे हिननि खे दुनिया जा ॿेड़ा मिली मतिलबु त भरिजी मिलिया ॿिन्हिनि खे। हे पंहिंजे हिसाब सां घुमंदा फिरंदा कई बादशाहियूं लताड़े वञी उते पुॻा। ही ऐश अवाब शबाब पीअंदा खाईंदा वतन पिया इंजॉय कंदा। छो त हिननि खे दुनिया में का दिलचस्पी न हुई ठाहिण जी। हिननि खे पंहिंजे ऐश में दिलचस्पी ॾाढी हुई। ॿई भाइर ऐश वॾा हुआ। हुननि दुनिया पोयां जेकी मेड़ी हुई अॻे उहा बि इन हिसाब सां खाई विया। सो हिन भाउर बि टोटल मिल्कियत जेके काफ़ी सारी मेड़े विया हुआ उहा वतन पिया ऐश कंदा। हिननि साईं 1.5 साल में इहा दुनिया जेकी भाउ ॿेड़ा भरिन उन्हनि खे चटे विया ही ॿई भाइर। हाणे त चटे जो विया त हाणे वॾी मंज़िल करे विया। 7-8 बादशाहियूं टपी विया। 8 बादशाहनि में हिननि जी दुनिया उहा मिल्कियत खपी वई। हाणे मोटनि हे कीअं? हिननि खे सफ़र में खोड़ ॾींहं लॻी विया। ही भाउ पंहिंजे हिसाब सां जेकी हिन जी बक़ाया दौलत हुई उन ते पे हिन गुज़र कयो। अवाम हेॾां होॾां पंचायत वग़ैरह संभाले पे हेॾां होॾां। आख़िरकार हिन जूं दगूं दीद में हुयूं, मतिलबु त अखियूं दगनि में हुयूं दीदूं त मन मुंहिंजा भाइर इजो कमाई करे मोटिया। इहे मोबी पुट विया आहिनि जेका मुआरा भाइर मिल्कियत पोइ त जाम थी वेंदी। मां ऐश कंदुमि मुआरा भाइर ऐश कंदा। भाइरनि जी सलाह भली ॾिनी जो
वया मुंहिंजी दौलत खणी। हू से पंहिंजे हिसाब सां दौलत खपायूं मोटिया अचनि पिया, हक़ल न हक़वरींदा। हिन जो त हाणे भाइरनि सोचियो त भणा हाणे कहिड़ो मुंहुं खणी वञो, दौलत त अधे जी टोटल उॾायासीं। हिन जो को मसइलो न आहे। हाणे हीअ अचनि पिया न का चई सलाह ठाहियूं, हाणे ईअं ॾाढो अतबारी न कंदो। छा कयूं हिननि चयो त भाउ फलाणो चऊं त हिकु टाकू आहे, चऊं त गोलू टाकू आहे, सो इन असांजी दौलत टोटल लुटे छॾी, असांजा बेड़ा फुरे छॾी, असांखे माण्हुनि जूं धमकियूं ॾिनई, पर असांखे चई त तव्हां बसि आज़ादु थो कयां, बाक़ी असांजी दौलत जेकी आहे उहो तबाह करे वियो। हिन ते ढोलू टाकू जेको हुयोसि उहो मशहूरु हुयो, तंहिं इलाइक़े में वॾो मशहूरु हुयो। त ढोलू टाकू एतिरो मशहूरु हुयो जो बेअंत। हे सिधो साईं भाउ ॾे आया, भाउ खे सॼी तिर पितर कूड़ हणी मखियुनि में बा थुकूं बुकूं हणी हेॾो होॾो बाबा असांजो रोऊं पिया। साईं हुनखे नाटक करे ॾेखारियूं त भाई ढोलू टाकू असांजी सॼी दुनिया मिल्कियत लुटे वियो। हीअ असांजा मतिलबु त हथा पाड़ी कई ते हीअ असांजा लटा बटा फाटा पिया रत में, त हू भॻा मतिलबु पाण खे रत हयूं विया, भेगा विया। हिन भाइरनि जी हालत ॾिठी त भणा चई हञ भणा वाह जो टाकू इहो ढोलू करे वियो, हिननि जो त मुआरनि भाइरनि जी सॼी मिल्कियत सभु फुरे वियो, हाणे छा थिए। हिन चयो चलो ॿार खे चयो ख़ैरु आहे भला, हाणे जेकी बक़ाया दौलत आहे भला रही त थोरी आहे, हाणे जेकी खाइणी हुई वई त उहा खजी वई, हाणे छा कंदासीं, हाणे तव्हां वियो त बसि। हाणे जेकी बक़ाया दौलत आहे इन मां अधु खणी मां थो वञा। सो ढोलू टाकू इहो हिरियल आहे, इन खां मां कहिड़ी बि हालत में दौलत मोटाईंदुमि। हिननि भाइरनि चयो त भाई इहो कमु न थींदो, दा तूं हिकिड़ो ॼणो असांखां हू ॾाढो आहे, हुनखे हथियार न कोई वग़ैरह वग़ैरह कोई आवाम अथसि। हिन जो कुझु बि थिए भई, जेकी हीअ दौलत खई त इन खां ॿीणी मां इन ढोलू टाकू कसे ईंदुमि। हिन साईं चलो सही आहे। हिन ते थोरी सी दौलत पंहिंजे हिसाब सां खई, जीअं ढोलू टाको को पलांद वठी अचां कहिड़े बि हिसाब सां। हे साईं हकले होकारे निकिरी पियो। हाणे ढोलू टाकू हुयो त मशहूरु, पर हाणे उहो कहिड़ी कुंड में आई आहे ख़बर कंहिंखे बि न हुई। हे हकले होकारे निकिरी पियो बाबा पंहिंजे हिसाब सां हर हिक ते होको ॾींदो वञे त मन कई आहे ॻाल्हि ढोलू टाको त पुॼे त मूं त हेतिरी मिल्कियत आहे, पर हुन त हुया त 50%, पर हू रुगो फूक छॾींदो वञे बाबा मूं त हेतिरी मिल्कियत आहे। इहा ॻाल्हि ढोलू टाको वटि पुॻी। ढोलूअ टाको छो त बणा हिन वटि एॾी मिल्कियत आहे त हीउ होका ॾींदो थो अचे त मन माजरा का ॿी आहे। हिन जो हिनखे दौलत अथसि कोन, सियाणो हो ढोलू टाकू पहिरें नंबर जो, त इहो असांखे मतिलबु त कंफ्यूज़ थो करे। इनखे कहिड़े हिसाब सां बि इनखे अॻु ॾेई इन खां पुछा करिणो आहे त आख़िर वजह छा आहे। ढोलू टाको खे सॼी तेर पितर जी ख़बर आई त हेॾो कुंड खां आवाज़ु अचे थो, मां हिन कुंड ते वेंदुमि त हिन जॻह ते हिन सां मिलंदुमि। हे वञी पंहिंजे साथनि सिधा घोड़नि ते चढ़ी वञी उन अॻु ॾिनई। हीअ साईं ॿेड़े ते वञी पियो अचे, हिनखे हकल करे बीहारई। हिन साईं ॿेड़ो बीहारियो, अची लही हिन सां मिलियो। सॼे ढोलू टाको तेर पितर पुछा के त मूंखे त ख़बर आहे जे तूं त काशी आहे कोन, पर तूं असांखे घुरायो छो आहे। हिन चयो सॼी तेर पितर ॻाल्हि कई त फलाणा 2 माण्हू तूं जेका दौलत फुरी आहे त इहा मूंखे दौलत खपे। हिन चयो बा कॾहिं बि कहिड़े वार ते, जे फलाणे वार ते फलाणो ॾींहुं हुयो, सो 2 अहिड़ा आरे पारे हमरा आया, उन्हनि वटि दौलत ई जाम जो असांजे 7 नसुल वेही खाइनि त बि न खुटंदी, तूं उन्हनि खां कसे वे। हिन चयो भाउ मूं हिकु टको बि कंहिंखो अञा ताईं न कसियो आहे, मूंखे दौलत पंहिंजे हिसाब सां गंज कई आहे, मां ग़रीबनि माण्हुनि जे हिसाब सां मदद करण वारो आहियां। सो तुंहिंजी मां दौलत कंहिंखां बि न फुरी आहे अहिड़नि माण्हुनि खां, इहा तोखे ग़लति फहमी आहे। हिन जो मुआरा ॿाहिरि बाक़ी कूड़दाणनि चयूं उहा त मूंखे ख़बर न आहे, बाक़ी इहा कमु मां न कयो आहे। ढोलू टाको चयोसि। हिन खे ॾाढो अफ़सोस थियो, शायदि मथां थी सघे मुआरा ॿाहिरि त कूड़ा मथां खयो हुजनि। हिन खां माफ़ी वरी ढोलू टाको को जे गा मसइलो न आहे। हुन चयोसि ही पोयां पेर कयासीं, हाणे हे जेसि ताणी मोटी पंहिंजे हिसाब सां उन बादशाह में आयो त ही अधे वारा बादशाह खे उॾाए विया। साॻियो महलात ते बादशाह ॿियो लॻो वेठो आहे। ही उतां टपड़ खणी ॿिए पासे वारा हलिया विया। ही जो मोटी आहे त ॾिठे त भणा उन बादशाह में हिकिड़ो ॿियो वेठो आहे। ॿुधई हिकु वाणियो वेठो आहे बादशाह हिन जे ते।
हिन जे वाणीअ खे चयो त भला तुंहिंजो कहिड़ो कमु जो मुंहिंजी बादशाही में वाणियो। हिन ते चिड़ियो त मां हेतिरनि टकनि में हेतिरनि किरोड़नि में मां बादशाही हीअ ख़रीद कई आहे। फलाणा अहिड़ा आरा पारा इहे सयूं लॻियूं पियूं अथई, हीअ ठपा लॻा पिया अथई, ऊंठा लॻा पिया अथई। से वाणीअ खे सेठ खे ॾिठो त बणा हिन खे वाणी सेठ खे ॾिठो त हिन जा पेरनि हेठां ज़मीन निकिरी वई। हिन से चयो त हाणे के मसइलो ते ही मुआरा ॿाहिरि दौलत दुनिया काॾे खणी विया, बादशाही त उएं बि वई, हाणे हुकूमत त हुनजी थी वई। हाणे हे सही हुन पंहिंजे हिसाब सां जेका हिनखे 5% हुया उहे खणी वरी जोगाणो वेस करे ऐं हीअ निकिरी पियो उन तलाश में। हिननि अधे वारनि त कुंड ई ॿी वरिती, पंहिंजे हिसाब सां उहा दुनिया दौलत वतन पिया हेॾे होॾे उॾाईंदा, जेकी हुन वाणी सेठ खां वतन उहे खुर्जियूं दुनिया जो भरे वतन पिया ऐश कंदा। एतिरे में साईं ही बि पंहिंजे हिसाब सां उहा माई वठी हे बि निकिरी पियो वीचारो ग़रीब, हकिलंदो होकारींदो पंहिंजे हिसाब सां रुलंदो पिनंदो फ़क़ीरी हाल में सफ़ा अजे की बादशाही तरफ़ पुॻो अचे। उन बादशाही में पुॻो अचे, हाणे बादशाही में उहो पिनंदो खाईंदो वते पियो। हाणे कीअं मसइलो थिए, हे पुछा बि कंदो वते पियो हेड़े आरे पारे के जवान ॾिठव हेड़े आरे पारे, सो कुझु हुयनि हुनखे दुनिया वग़ैरह हुई। उते हिकिड़ो जुआरी वेठो, उन अची हिनखे ॻाल्हि कई त वाक़ई बि अहिड़े आरे पारे हमरा आया हुआ, सो उन वटि मिल्कियत जाम हुई। मां हल्को जुआरी आहियां, मूंसां हुननि जी मतिलबु त धारे रांदि न खेॾनि। सो फलाणे बादशाह जे जेको महलात जे ॿाहिरियां खुदू वाणी जी जेकी आहे जुआरो अॾो इन ते विया, पोइ जी ख़बर न आहे त काॾे विया। सिधो सो खुदू वाणीअ जी अॾे ते आयो ही, पची उन खां ही आरे पारे पुछा कई जे वाह वाक़ई इहे माण्हू आया मूं वटि, इन्हनि खे एतिरी मिल्कियत हुई, मिल्कियत जे नाज़ हुन अची मूंसां दाव रांदि खेॾिया, अची दाव रांदि खेॾिया। मां पंहिंजे हिसाब सां हुनुरु हुननि खे एतिरो कोन हुयो, मुंहिंजो पंहिंजे हिसाब सां दाव पवंदो वञे पियो। मूं उन्हनि खे सॼी मिल्कियत उन्हनि खां वठी ऐं उन्हनि खे मां खपाए छॾियो। हाणे खपाए किथे छॾियो त मूं हीउ जेको असांजो बादशाह हुआ, इन बादशाह खे माण्हुनि जी ज़रूरत हुई। माण्हुनि जी न ज़रूरत छो हुयसि, जो इन जो 100 एकड़ में बाग़ आहे, उन बाग़ ते ही नार हलाईंदो आहे। उन नार ते हिन खे 100 ॼणे जी ज़रूरत हुई। उन मां 2 खुटियल हुयसि, ही 2 तुआरा जे हमरा जी पुछा थो करे 2 बादशाह मूंखां वठी वियो, हेतिरनि पैसनि में, सो उते पिया था हलनि। हिन सोचियो त हञ बणा हाणे त ही ॿाहिरि त मुआरा विया सुख थी, पर हाणे छा कयां। ही हकले हो करे वरी बादशाह सां अची मिलियो। बादशाह खे चई त भाउ मूंखे मज़ूरी करणी आहे। हिन चयो त भाउ आहे मूं वटि मज़ूरी आहे। चई उहा कहिड़ी आहे? चई बाबा हाणे मुंहिंजे नार ते न 100 ॼणो बीठल, उहो नार हलाईंदा आहिनि, उन नार जो पाणी अचे उन बाग़ मुंहिंजे खे ईंदो आहे। उहे जेका बि आहिनि के 2-3 टोटरीन के कीअं कुझु ज़ोर घटि वधि था ॾियनि। हीउ जेको रसे नमूने जेको ठहियल हुआ कुटण वारो घोड़नि ॿोड़नि लाइ हूंदो अथनि, नालो मूंखे नथो अचे शायदि, उन सां तोखे इहे 100 ॼणो तड़िणो पवंदो। 100 ॼणो तड़े इहो नाड़ खे पाणी तेज़ीअ मां जीअं अचे त नाड़ ताणी पाणी पूरो नथो पए, का कुंड सुकी थी वञे। इहा तोखे ड्यूटी आहे, तोखे मां 10 रुपया महीनो ॾींदुमि, इहा तूं संभाल वञे, बाक़ी घबराए कंहिं शइ खां न। हिन खां साईं वॾो सूर हुजे ॿाहिरनि जो त हेॾी मिल्कियत दुनिया हेॾी मुंहिंजी उॾाए पुॻाइनि त हाणे इन्हनि खां कसर कढण जो इहो ई त फ़ाइदो आहे। ॿाहिरि त आहिनि पर मूंसां दुश्मनी छो कयनि। हे से हुन बादशाह वरितऊं, चयो त मूंखे नौकिरी क़बूल आहे। उहा नौकिरी क़बूल करे पंहिंजे हिसाब सां सिधो उन नार ते आयो। 100 ॼणा हलंदा पिया, हिनारा ॿाहिरि बि हलंदा पिया। हिननि से भाउ खे ॾिठो त हू ॾाढा ख़ुशि थिया, मतिलबु असांजो भाउ आयो आहे असांखे छॾाइण। हीउ पंहिंजे हिसाब सां अचे अधो अधो करणु लॻसि हेॾां होॾां। हिन जो हा बीहो बीहो, मां तव्हांखे अधो अधो करायां थो, मुंहिंजे वेझो अचण ॾियो। बाबा अची जो बीठो, हुनखे त वारो वरियो बादशाह जो आर्डर त बाबा जेको न हले त उनखे कुट। अचे ॿाहिरनि खे शुरू थियो अथई कुट कुटा हुजे त कुट कुटा। जंहिं महिल बि यादगिरो अचे दुनिया जो दौलत पंहिंजी थो अची ॿाहिरनि खे वठी वरी बाहियूं कढी कढी वरी थक पटी अची
हिन जो इहो कमु रहियो पे पंहिंजे हिसाब सां भाइरनि खे कुटणु चालू कयो। हल हलां पंहिंजे हिसाब सां। हिन जो इहो ई कौल हुयो त बादशाह मुंहिंजा भाइर ख़रीद करे आयो आहे। सम्झ ईअं त 50-50 रुपए में हिकिड़ो मुंहिंजो भाउ ख़रीद करे आयो आहे। हाणे जॾहिं 50-50 रुपयो महीनो थींदो, 5 हुनजो 50 महीनो, 5 महीना हुनजा, 5 महीना हुनजा, पूरा मतिलबु त साल थी वेंदो। इन साल में भाइर पोइ आज़ादु कंदुमि। अगरि हिननि खे पियो कोटींदुमि ओतिरा ॾींहं, पंहिंजो वक़्तु बि ईअं कटींदुमि पियो। बाक़ी ओतिरा ॾींहं हिननि खे पोइ आज़ादु कंदुमि जॾहिं बादशाह वटि मुंहिंजी मज़ूरी पूरी थी वेंदी। 5 मतिलबु 12 महीननि जी मज़ूरी मां वठंदोमांसि हिकु महीनो भाइर पंहिंजा। ओसिताणी त हिन खे सबक़ु सेखारिया न। हिन जो इहो कमु चालू थियो। अची तारीख़ हिन भाइरनि खे अची बीहे, सभिनि खे कुटे बाबा हला लॻी पियो हुजे। बादशाह जो हिन खे आर्डर हुजे, हिन जी सख़्तु ड्यूटी हुजे। नार सही हूअं त पाणी लठ पियो हूअं कोन पियो कढे, पोइ लठ पियो कढे। नार हिकिड़े खे ॿाहिरि खे जेको न पियो बचके, अधो बि ॻोठणी पिया, सॼो अवाम ॿुधे पियो 100 ॼणो। हो हूंदी पुटु भाइरनि खे नथो बचके त असां ॾे वरियो त असांजी त खल ई कोन छॾींदो। बाबा पंहिंजे हिसाब सां ईअं पियो नार जो पाणी हले जो बेअंत। बादशाह जो चकर ते आयो। बादशाह अचे त बणा वाह जो पाणी थो कढाए पियो। त हिन खे बादशाह ॾाढो हिन ते ख़ुशि थियो। चए बाबा छिके रख कम खे पंहिंजे हिसाब सां। साईं पूरो हिन खे साल हिन खे थियो भाइरनि खे पंहिंजे हिसाब सां बादशाह ॾे आयो। बाबा मां तो त मतिलबु त साल 12 महीना ड्यूटी कंदमि, सो मुंहिंजी रक़म हिसाब किताब कर। बादशाह हिन जो हिसाब किताब कयो। बादशाह चयो त भाउ तुंहिंजा हेतिरा पैसा थिया न। चए भाउ हाणे तुंहिंजा इहे जेका 2 शख़्स जेका आहिनि इहे तूं घणे ख़रीद करे आहीं। चए भाउ 50-50 रुपए में। चए भाउ इहे पैसा कट बक़ाया मूंखे ॾे, सो मां इहे माण्हू पंहिंजे हिसाब सां कम में न मूंखे, सो तूं वरी ॿिया के रख, इहे पैसा वठि। बादशाह चलो मूं वटि मज़ूर जाम, मज़ूर काॾे विया आहिनि। हिन खे उहे हमरा 2 ॾिनई बाबा हीअ वठि कयूं वञ। हीअ त पंहिंजे हिसाब सां भाइरनि खे वठी पंहिंजे घर आयो। अचे भाइरनि हिन खे इन विच में जेका 12 महीना भाइरनि खे कुटी त पंहिंजे हिसाब सां भाइर बि हिन वारा सफ़ा सिधा थी ॾार ते आया। भाउ को अचे माफ़ियूं अथनि भाऊ, ग़लती थी आहे, तूं पंहिंजे हिसाब सां तूं सही हुई, असां तोखे वॾो लोड़ायो आहे, तोखे पंहिंजे हिसाब सां तुंहिंजी बादशाही हुई, असांखे माफ़ु कर। हिन चयो भाउ हाणे मां पंहिंजे हिसाब सां कसर तव्हां मूं बक़ाइदे कढी आहे। सूर जेको हुयो सो मूं कढियो आहे। वरी बि तव्हां मुंहिंजा भाइर तव्हांखे यादि थियो, वरी बि मां तव्हांखे छॾायो आहे बादशाह जे क़ैद मां बि, सो हाणे तव्हां जीअं चओ। बाबा भाइर हुनजा एतिरा सुधरी हलिया। अचे पंहिंजे हिसाब सां 3 भाइर अचे बीठा ते पंहिंजे हिसाब सां महिनत जो पोरियो करणु चालू कयो। बाबा हलंदे हकलंदे हू पंहिंजे हिसाब सां धंधा दारियूं दुकान वग़ैरह बादशाह उन साॻी बादशाही ते विया वञी, साॻी उन मालिक खे जेका पैसनि ते ॾेई आया उन ॾे विया सिधा। ही 2 भाइर 3 वठी आया। बाबा असां पंहिंजी बादशाही मोटाइण था चाहियूं। वाणे खे चुन, हीअ पंहिंजी दुनिया जेकी ॾिनी अथई खण। वाणे खे पंहिंजे हिसाब सां दुनिया मिली। दुनिया पंहिंजे हिसाब सां हुन इंगरियूं वॾियूं ड्राए पंहिंजे हिसाब सां हुन खां वठी साॻी बादशाही वरी 3 भाइर हलाइण लॻा। सो सभु सुधरी विया पंहिंजे हिसाब सां। हुननि जूं शादियूं वरी करायूं। हुन मायूं बायूं पंहिंजे हिसाब सां नशनि में तबाह करे हेॾे होॾे करे छॾियूं। सुधरी हलिया त वरी हुननि खे ॿीहर शादियूं कराए साॻी बादशाही में। कल्ह ठाम सही 3 भाइर धूमधाम सां उन बादशाहीअ ते रहनि पिया। दोस्तो उमेद कयां थो हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। जे पसंदि अचेव त सिंध सलामत चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कजो ऐं बेल आइकन घंटीअ खे लाज़मी हणिजो, छो त हिन कहाणी ठाहिण में वॾी महिनत लॻी। दोस्तो